अज सकाफत जो डी ताजे ड्रामे जो डी ताके सुठी अदाकारी करण ते मां सलाम तो पेश कर मां केटीएन जे नुमाइंदे अली काजी के गुजारिश कंदस त अॻिते लाइ एकता ॾियारे जो नालो तब्दील करे सिंधी नाटक ॾींहं जो नालो रखियो। अॼोके ॾींहं ते तव्हां तमामु सुठी अदाकारी कई आहे ऐं इन अदाकारी मां सभु मुतमैन भी आहिनि ख़ुशि भी आहिनि, पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 5000 साल पहिरियां सिंध जेका तहज़ीब याफ़्ता क़ौम हुई उहा सुठी डांसर कोन हुई। सिंध छपेरा डांस जे नाले ते मशहूर हुई, सिंध छपेरा ॻाइण जे नाले ते मशहूर हुई। तव्हां पंहिंजे तहज़ीब खे विसारे छॾियो, तव्हां पंहिंजे तमंदन खे विसारे छॾियो। अॼु मां सम्झां थो सिंध धरती पाण रोए। कल चांडका मेडिकल यूनिवर्सिटी में हिकिड़ी शागिर्दियाणी जो लाश, वो लाश मां सम्झां थो दादू जी शौर जी लाश, मां सम्झां थो उस्ताद बुखारी जी लाश, मां सम्झां थो मखदूम बिलावल जी लाश। तव्हां नचो त डांस कयो, मरे त मरे केर, तव्हांजो छा वञे उन सां? इहा असांजी सकाफ़त आहे न, असांजो नचणु असांजी कल्चर आहे न असुल एकता कल्चर न बल्कि सिंध जे मसलनि ते ॻाल्हाइण। सिंध रोए पई, ज़ारो क़तार रोए पई। जेके डांस कंदड़ हुया, जेके करण चाहिनि पिया, उन्हनि खे मुंहिंजी ॻाल्हि न वणंदी, भली न वणे, यकीनन न वणे, पर मां बीहंदुसि कोन, मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि। ऐं मखदूम बिलावल जे धरती जा वारिसो, ऐं उस्ताद बुखारी जे अफ़साने जा परवानो, उथो उथो, हिजागण जो वक़्तु कोन्हे। घणो सुम्हियाऊं पाण, गिफ़लत जी निंड ॾाढी कई आहे, पर ही सुम्हण जो वेल नाहे। माइक बंद कर, तूं कोन वणंदी, माइक बंद करे छॾ। बग़ैर माइक जे बि मूंखे ॻाल्हाइण ईंदो आहे। छॾेसि भली छॾेसि। तव्हां खां मां सुवाल थो कयां, तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि न वणंदी, यकीनन न वणंदी, कतई बि कोन वणंदी, ख़ुदा जो कसम कोन वणंदी मुंहिंजी ॻाल्हि, पर मां तव्हां खां पुछां थो छा मां ग़लति आहियां, छा मां ग़लति आहियां? मां सही आहे न? पोइ खिलो तव्हां बि। जॾहिं लाड़काणे ज़िले जे तइलीमी इदारे मां दादू जी न्याणी जो लाश हथ अचे थो, तो उन मां दादू जे शागिर्दनि, दादू जे बाशऊर माण्हुनि कहिड़ो रद्द अमल ॾिनो? तव्हां मूंखे ॿुधायो। तव्हां मां कंहिं रोड ते निकितो, तव्हां मां कंहिं एजाज कई? मां सम्झां थो त कल नौशीन काज़मी जी लाश हुई, सुभाणे असां मां कंहिंजी हूंदी। अलाह ख़ैर